नाज़िन मुशाहिद वेझो कचे जे इलाइक़े में ॿोॾि वारी सूरत हाल आहे। ज़मींदारी बंद टुटण करे पाणी ॻोठ में दाख़िल थी वियो आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे जगदीश कुमार। जी जगदीश, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदोलां त मशाक सिंधु दरिया में ॿोॾि जे पाणी वेकिरे में 4 कचे जे हेठिएं वारे इलाइक़े में ॿुॾी विया। कचे जे ॻोठ अंब जूणे खे ॿोड़ण लाइ बचाइण लाइ ॾिनल बंद पाणीअ जे दॿाउ जे नतीजे में टुटी पियो। सॼो ॻोठ पाणी हेठि अची वियो। ॼाणियल ॻोठ जे मुक़ामी रहवासी पंहिंजी मदद पाण ॻोठ जे चौदीवारी अखरौती बंद ॿधी दरिया पाणीअ खे रोकण जी कोशिश कई। अॼु पाणीअ जो सख़्त दबाव ऐं तेज़ी वेकिरो बंद खे तोड़े पाणी ॻोठ में दाख़िल थी वियो आहे। इंतज़ामिया ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण लाइ नोटिस जारी कया, पर मुक़ामी कचनि जे रवासी पके तरफ़ मुंतक़िल थियण खां साफ़ इनकार कयो वियो आहे। जी जगदीश, तव्हांजी महिरबानी।